छा कोई कहिड़ी बीमारी आहे जो कंहिंखे लॻे त हुनजी ज़िंदगी तहस नहस करे छॾींदी आहे। हलो जगदीश सेठ, तव्हांजे घर खां वठी हांगकांग ताईं ऐं हांगकांग खां वठी वापसि तव्हांजे घर ताईं तव्हांजो सुठो बंदोबस्तु कंपनी करे छॾियो आहे। साइट सीइंग, तव्हांजो होटल में रहण, रिसोर्ट, तव्हांजे खाधे पीते जो बहितरीन बंदोबस्तु जंहिंमें ब्रेकफास्ट, लंच ऐं डिनर टई शामिल आहिनि। तव्हांजी फैमिली ॾाढो बहितरीन नमूने इंजॉय कंदी। तव्हांजी फैमिलीअ जो फुल इंजॉयमेंट ई असांजी कंपनी जो मक़सदु आहे। हाणे तव्हां दर्शन ॾियो ऐं चेक मोकिलाए ॾियो। घर गृहस्थीअ में अगर खुशबू चाहे थी त मर्द खे घोड़े जे लगाम वांगुरु काबू रख। ही मर्द मारिया सभु हिकु समान। थोरो बि हिननि खे ढिलो छॾियूं त हू हिते हुते कुते वांगुरु नूस नूस कंदा रहंदा आहिनि। मासी तव्हां चिंता न कयो, मां हिकदमि पुख़्तो झले रखियो आहे। शाबाश। छा ही तरीक़ो आहे पंहिंजी औलाद खे सम्झाइण जो? हीअ माई पंहिंजी औलाद जो घर ठाहे थी या घर बिगाड़े थी? समझी वियसि। छा समझी वई है? बस अॼु मां समझी वियसि। पर छा समझी वई है? तव्हां हीअं निकिरंदा मूंखे ख़बर कोन हुई। हीअं निकिरंदुसि? मतलब कहिड़ो निकिरंदुसि? हे छा आहे? वार आहे। हेॾो वॾो वार तव्हांजे कोट ते छा थो करे? अॼु ऑफिस में या ऑफिस खां ॿाहिरि ज़रूर तव्हांखे असां बाकी पाए आया आहियो। अरे डार्लिंग ॿुध त सही। वाह, छा त खाधो आहे यार। आहा, स्वादिष्ट आहे। मुंहिंजी जो त एतिरो सुठो खाधो ठाहींदी ई कोन्हे। हितेश, तूं केॾो लकी आहे जो तोखे अहिड़ी जोइ मिली आहे। एॾो स्वादिष्ट खाधो तोखे टिफिन में ठाहे ॾींदी आहे। वाह यार वाह। अरे अरे ये छा थियो? अरे हितेश, तू ॿारनि वांगुरु त ईअं थो रहे ॼण तुंहिंजो डाइपर वारो थी वियो आहे। अरे मुंहिंजो डाइपर वालो थी वञे हा त काई ॻाल्हि न आहे। हिते मुंहिंजी ज़िंदगी वारी थी वई आहे। उहो वरी कीअं? सोचियुमि शादीअ खां पोइ जो ईंदी सभु सुख मिलंदा, पर न। महीने में माउ पीउ खां धार थियणो पियो। बासण मां मञा, कपिड़ा मां धोआं, रोटी बि मां ठाहियां। ॿार बि तूं ॼणी? जे टाइम से अगर हिन जो बि रस्तो कढे त हुओ मूंखे डिलीवरी लाइ बि मजबूर करे छॾियां। शादीअ खां पोइ हेॾा थींदी आहे? सुठो थियो मां शादी कोन कई आहे। न कजाए न त शादीअ खां पोइ तुंहिंजी हालत धोबीअ कुते वांगुरु थी वञे। न हेॾा जो रहंदे न होॾा जो रहंदे। समझी वियसि। अॼु वरी छा समझी वई है? बस अॼु मां समझी वियसि। रोज़ रोज़ छा समझी वई है? सची में तव्हां अहिड़ा निकिरंदा मां कॾहिं न सोचियो। अहिड़ो निकिरंदुमि? कहिड़ो निकिरंदुमि? हे छा आहे? हे गोल्डन वार आहे। हे तव्हांजे कोट ते छा थो करे? अॼु तव्हांखे अंग्रेज़ाणीअ सां बाकुर पाए आया ऑफिस में? अरे असांजी कंपनी टूर्स एंड ट्रेवल्स जी कंपनी आहे। रोज़ केतिरा ई क्लाइंट्स ईंदा आहिनि जिन जी ट्रिप मैनेज करणी पवंदी आहे। केतिरा ई फॉरेनर्स बि कंपनीअ में ईंदा आहिनि। अची वियो हूंदो की अंग्रेज़ाणीअ जो वार। मूंखे कुझु न ख़बर आहे, तव्हां कूड़ था ॻाल्हायो। अल्लाह, काथों आया हिन माईअ मां? शक माण्हूअ जे दिलो दिमाग़ में पंहिंजो पाण न ईंदो आहे। ॿिया माण्हू अची करे हुनजे दिलो दिमाग़ में शक पैदा कंदा आहिनि, जीअं हुनजी ज़िंदगी तहस नहस थी वञे ऐं बर्बाद थी वञे। निशा, लाइफ जो सचो मज़ो त तूं थी वठी। हा बराबर। अंदर में केतिरा दुख आहिनि तव्हांखे कहिड़ी ख़बर आहे। अगर मां एतिरी ख़ुशि हुजां हा त ही नौकरी कयां हा छा? ख़ुशि न आहीं, पर तुंहिंजे ॻाल्हाइण मां त ईअं न लॻंदो आहे त तूं दुखी आहीं। समाज में रहणो आहे त पंहिंजा दुख दर्द अंदर ई लिकाइणा पवंदा आहिनि। इन करे मां हमेशा मुस्कुराईंदी रहंदी आहियां। ॿुधाए त सही, आख़िर तोखे कहिड़ो दुख आहे? दारू। दारू? तूं दारू थी हली आई?
रोज घणा पैग पीअंदी आई? दारू मां न पीअंदी आहियां, मुंहिंजो घोट पीअंदो आहे। ओ बेवड़ो मुंहिंजे चवण जो मतिलब तुंहिंजो घोट बेवड़ो त न हूंदो। नॉर्मली हिकु ॿ पैग त हलंदो ई आहे न। हिकु ॿ पैग पीए त ठीकु आहे, सुबुह जी चांहि जी जॻह ते गंदो हथ बटीअ वारो दारू पीअंदो आहे ऐं सॼो ॾींहुं पीअंदो आहे। घर जी त का परवाही कोन अथसि। मूंखे ॿुधी करे ॾाढो दुख थियो। तोखे त सिर्फ़ दुख थियो आहे, मां त उनखे रोज़ झेलींदी आहियां। हफ़्ते में 2-3 दफ़ा त पंहिंजा बेवड़ा दोस्त वठी ईंदो आहे। उन्हनि मां हिकु चवंदो आहे, भाभी हे पुंगलियूं त। पुंगलियूं? पुंगलियूं छा थींदियूं आहिनि? पुंगलियूं मतलब कचड़ियूं। ओ चवंदो आहे, भाभी हे पुंगलियूं त तरे ॾियो, दारू सां ॾाढियूं टेस्टियूं लॻंदियूं आहिनि। माण्हू जूं पुंगलियूं तरे ॾियनि, पंहिंजे घर में एॾियूं फरमाइशूं कोन कंदा। इन में तुंहिंजे घोट जो ई ॾोह आहे। इन करे मां हमेशा दुखनि जा ढुक पीअंदी रहंदी आहियां ऐं हमेशा मुस्कुराईंदी रहंदी आहियां। समझी वियसि। छा सम्झी वई है? अॼु मां समझी वियसि। अॼु वरी छा सम्झी वई है? तव्हां एतिरो किरी पवंदा मूंखे ख़बर कोन हुई। एतिरो किरी पवंदो मतलब? हे छा आहे? हे अच्छो वार आहे। अच्छो वार? अॼु तव्हां ऑफिस में कंहिं बुढ़ीअ सां वापर पाए आया आहियो? अरे फाथो आया एतिरो शक? राणी पुट, मर्द जे हर कंहिं ॻाल्हि ते शक कंदी कर, उन्हनि जे कंहिं ॻाल्हि ते भरोसो न कंदी कर। उन्हनि जे मन में हिकिड़ी, ज़बान ते ॿी ऐं कंदा वरी टीं अथई। हा मासी, मां ईअं ई कंदी आहियां। सभु छॾे थो वञा, अॼु लाइ छा चवंदी? समझी वियसि। वरी अॼु छा सम्झी वई है? मां त सभु छॾे आयो आहियां। तव्हां केतिरो बि छंडजो पर अॼु मां समझी वियसि। छा सम्झी वई है? तव्हां अॼु ऑफिस में कंहिं थोड़ीअ सां वापर पाए आया आहियो। अरे माई आई केर आई? थोड़ो तो विश्वास कर, एतिरो शक कबो आहे छा? ख़ुशहाल ज़िंदगी जीअण लाइ हिकिड़ो ई मंत्र आहे, हिक ॿिए ते पूरो विश्वास कयो ऐं हिक ॿिए जो सहारो बणिजो।